वॉइस ऑफ ब्रेकिंग न्यूज़ परालो में 2 ॾींहं अॻु रोड़ी शहर में लाई वठण लाइ वियल पराले जो रवासी नौजवान अगवा वारसनि खे भूंगे जे लाइ फ़ोन घुर करण जी रोज़ राड़ पइजी वियो। मुक़बिल नौजवान जे पीरसन माउ ऐं ॿियनि वारसनि औरतुनि जो क़ुर पाक खणी संदसि बाक़ीअ जे लाइ एहतिजाज मुज़ाहिरो कयो। पराले शहर जो नड़ियल महले जो रवासी 13 सालनि पोरियत बिलाल पुट मोहम्मद बचल ख़ाशकली जेको 2 ॾींहं अॻु रोड़ीअ मां लाई वठण लाइ वियो, उन मौक़े ते उन जे अमड़ ऐं ॿियनि वाइस ऑफ पराले सां अॻियां एहतिजाज कंदे पंहिंजा वीचार हिन रीति वञा। मदद कयो अब्बा, मां मिस्कीन गरीब हां रनज़ाल हां, दुआ करे मुंहिंजो बच्चो खणी विया हन। नालो बिलावल अब्बा रोड़ी लाज सां वियो पे मुंहिंजो बच्चो रे। अब्बा मां गरीब मिस्कीन हां रे, अब्बा मां गरीब मिस्कीन हां, महिरबानी कयो रे।